शहदाद कोट के निवाई गांव शाहपुर जमाली के रिहायशी लाल बख्श उर्फ रईस रेवेन्यू ऑफिस में खुद पर पेट्रोल छिड़क कर खुद सोजी की कोशिश की। लोगों की ज़बरदस्ती रोकने पर लाल बख्श ने बताया कि मुंतखब नुमाइंदों तहसीलदार शहदाद कोट और एसी शहदाद कोट की नाम नहाद मुबैना करप्शन के बायस हम मुतासिरीन को रिलीफ देने के बजाय सरकारी सामान करप्शन के नज़र हो रहा है, तब ही खुद सोजी की कोशिश की है। मसलो इहो आहे त 5 महीनो आहे इलाज करे करे कंहिं 5 चकर आयो आहियां, 10 चकर मुख़्तियार कार वटि आहियां, मुख़्तियार कार कोन्हे, फिलाणो कोन्हे, चीरो कोन्हे, अचनि त पुलिस वारा धिका था ॾियनि, असां राशन कोन्हे, तंबू कोन्हे, बचा असांजा बुख ते वेठा आहिनि, धुप ते वेठा आहिनि। इन जे करे असां पाण खे साड़ण जी कोशिशि कई त का बि शइ नथा ॾियनि। हिननि जा तंबू 1012 ते दुकाननि ते मिलनि था, उहे बि असां ग़रीबनि वटि कोन्हनि। दोस्तनि खे शाबाश दोस्तनि जेको राशन ॾेई सघियो आहे ॾिनो, उहो असां खाधोसीं। अॼु मां वटि बाक़ाइदा राशन पूरो थी वियो। इन जे करे मां पाण खे साड़ण जी कोशिशि कई आहे। हिन वटि का शइ बि कान्हे, का शइ नथा ॾियनि। पोइ छा जे लाइ ड्यूटियुनि ते वेठा आहिनि, जेको आहे खपाइनि था माल राति जो टीरा मटीरा असांखे नथा ॾियनि, ग़रीबनि खे नथा ॾियनि मज़र। शाहपुर जमाली आहे मुंहिंजो, हिमल बि कोई अची मीडिया वारो ॾिसे 2.5 फुट पाणी बीठल आहे, घर किरिया पिया आहिनि, का बि शइ कोन्हे, न तंबू आहे न छा। ॿुबर जे हेठो वेठा आहियूं साईं मुंहिंजा। अकेलो ॼणो आहियां, 8 बचा आहिनि, अकेलो कमाए खाईंदो आहियां। मज़ूरी बि बंदि थी आहे, मज़ूरी हुजनि मां हिन ॾे अचां बि न। सभिनि जे लाइ विया आहियूं साईं, मुख़्तियार कार ते विया आहियूं, पंहिंजे तालको सदर ते वियो आहियां, ऐं हुन ते जेके बि माना नुमाइंदा वोटनि खां अचनि था उन सभिनी खे मां कॉल करे ॿुधायो, उन्हनि चयो असां वटि का बि शइ कोन्हे, तुंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं वणे वञी कर। मुतालबो इहो आहे मूंखे राशन मिले, टेंट मिलनि, कंबल मिलनि। ॾिनऊं त ठीकु आहे, न ॾिनऊं त पोइ हिन वारे ॿीहर न त पाण खे ॿाहिरि साड़े छॾींदोमान। हिन वारे मोटी आयो मान, मोटंदोमान न ॿीहर। खुद सोजी करने वाले लाल बख्श उर्फ रईस ने मजीद कहा कि अगर मेरे जायज़ मुतालबात नहीं माने गए तो मैं एक बार फिर खुद को जलाने की कोशिश करूँगा। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदाद कोट।